प्रोग्राम में भलीकार। नाज़रीन, पाण गुफ्तगू कर रहा हुआसीं त अॼु सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ, उन जे हुकमनि खां पोइ जेको क़ौमी असैम्बली में क़ाइदे ऐवान जी चूंडल आहे ऐं बेतवादी जी रिथ खे पास करण जे हवाले सां जेको इजलास थी रहियो आहे, उहो असां सुबुह खां वठी जेके लकाव ऐं मंज़र ॾिठा आहिनि त उन मां त लॻे इहो थो त सुप्रीम कोर्ट जे हुकमनि खे बि जेका हुकूमत जी धुर आहे, जेको स्पीकर आहे, उहो उनखे उनजी का पासदारी कोन पियो करे ऐं केतिरनि ई मरहलनि ते हू उनखां कन लाटार खां कमु पियो वठे या गोथनाथ खां कमु पियो वठे। इन हवाले सां असां गुफ़्तगू कंदासीं। सीनियर कानूनदान आहिनि ऐं तजदीदगार आहिनि शुआब ओस्तो साहब असां सां टेलीफोन लाइन ते आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। शुआब साहब, कीअं था ॾिसो इन सभे मंज़रनामे खे जेको सुबुह खां वठी हिन महिल ताईं तव्हां जेॾी महिल ताईं असां हीउ प्रोग्राम पिया कयूं उन वक़्त ताईं बि अञा ताईं इहो डिसीशन न थी सघियो आहे त इन ते वोटिंग थिए या न थिए? साईं, डिसीशन न करण जो त सवाल ई कोन्हे। पहिरों त आइनी तौर ते हिननि खे वोटिंग कराइणी हुई, उहो हिननि न कयो। उनखां पोइ सुप्रीम कोर्ट हिकिड़ो साफ़ ऐं बिल्कुलु क्लियर ऑर्डर ॾिनो आहे, जंहिंमें हुननि चयो आहे त अॼु जेको आहे तव्हांखे वोटिंग कराइणी आहे। उनखां पोइ तव्हां जेकॾहिं वोटिंग में कामयाबु थी था वञो ऐं प्राइम मिनिस्टर हटी थो वञे त तव्हांखे नओं प्राइम मिनिस्टर जेको आहे सो चूंडणो आहे। ऐं हिन में त को कंहिं क़िस्म जो अभाम कोन्हे ऐं मूंखे त शर्म थो अचे ऐं यकीन कयो त शायदि दुनिया में के अहिड़ा मुल्क बि हूंदा जिते अहिड़े क़िस्म जो थींदो, पर मुंहिंजे नॉलेज में अहिड़ो कोन्हे त तव्हां ईअं खुलेआम आइन जी पामाली कयो, उनखां पोइ सुप्रीम कोर्ट में मामिलो वञे, सुप्रीम कोर्ट तव्हांखे ऑर्डर करे तव्हां हुनखे बि न मञो। हे त बिल्कुलु ईअं आहे त तव्हां हिकिड़ो खून कयो, उनखां पोइ उन खून में तव्हांखे कुझु न थिए, पोइ पिया खून कंदा रहो। सो हे जेको लाॾलो आहे इमरान ख़ान साहब, हिनखे आदत आहे त मूंखे हर शइ मिले। सो हुनखे ईअं ई थो लॻे हाणे जेकॾहिं ईअं को हुजे हा ॿियो को सियासतदान त शायदि हिन वक़्त ताईं त अलाए छा थी चुको हुजे हा। पर तव्हां ॾिसो त कहिड़े तरीक़े सां धड़ेले सां वेठो आहे, ओपनली वेठो तक़रीरां थो करे, पंहिंजे माण्हुनि खे थो चवे त तव्हां निकिरो, बग़ावत कयो, हिन मुल्क में विगोड़ पैदा कयो, एहतजाज कयो। ऐं ॿिए तरफ़ स्पीकर खे थो चए त तूं जेको आहे सो कानून जी, आइन जी, सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर जी नाफ़रमानी कर। हाणे हे प्राइम मिनिस्टर आहे, तव्हां ॿुधायो, जॾहिं प्राइम मिनिस्टर जंहिंजो फ़र्ज़ु आहे, जंहिंजो आइन जो उन ते आइन जी या उन ते ज़िमेदारी आहे, उन ते या ड्यूटी आहे, फ़र्ज़ु आहे उनजो त हो कानून जी जेका आहे उहा पासदारी करे, कानून रूल ऑफ लॉ खे जेको आहे सो उहो मेंटेन करे। जॾहिं प्राइम मिनिस्टर इहे हरकतूं कंदो त आम माण्हू जेको ॾिसंदो हिनखे त उहो छा सोचींदो? वर्ल्ड कप खटण जो मतिलबु इहो आहे त तव्हां लाॾला थी वञो, तव्हांखे जेको मर्ज़ी पवे तव्हां कयो। अच्छा, कहिड़े क़िस्म जी? जी जी, शुआब साहब, जेको स्पीकर आहे उहो उन जे हवाले सां इहो रिपोर्ट पियो थिए त हू चए पियो त मुंहिंजो 30 सालनि खां मुंहिंजी दोस्ती आहे, इमरान ख़ान सां तालुक़ु आहे, उन जे करे मां खे कहिड़ी बि क़ुर्बानी ॾियणी पई तो हिन अदालत जो मूं ते केस ठहियो या मां नाअहल थी वियुसि त मां क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियां। त इहो कहिड़ो रवैयो आहे? त मतिलबु आइन सां गॾु केर बि कोन्हे, पार्लियामेंट सां गॾु केर बि कोन्हे, आहे बि पार्लियामेंट जो कस्टोडियन, ऐं हू इन क़िस्म जी ॻाल्हि पियो करे। साईं ॾिसो न, सॼो निज़ाम जॾहिं तव्हां अहिड़े तरीक़े सां हलाईंदव, जेको हलंदो रहियो आहे ऐं सभिनी खे ख़बर आहे त कीअं हलंदो रहियो आहे, हाणे उन निज़ाम लाइ को इज़त एतिराम त रहियो कोन्हे। स्पीकर जी जेका पंहिंजी जेको हुनजो पंहिंजो तरीक़ेकार रहियो आहे, तव्हां 3.5 सालनि में ॾिसो, हो त हिकिड़ो कारिंदे तौर ते वेही कमु थो करे, हो त इमरान ख़ान जो कारिंदो आहे। अॼु हुन मञी छॾियो त मां जेको आहे इमरान ख़ान जी दोस्तीअ खे आइन ऐं सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर ते तरजीह थो ॾियां, ऐं भली तव्हां मूंखे जेल विझी छॾियो, भली तव्हां जेको वणेव कयो। यानी हे ईअं आहे त हिकिड़ो पुलिस वारो चवे त भई मां कानून वानून न ॼाणा, मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो भाउ आहे, मां हिनखे बचाईंदुमि, भली न 10 खून कया हुजे। ॻाल्हि आहे त तव्हांखे त कानून जे हिसाब सां हलणो आहे न, जेको कानून जो हुकुम आहे तव्हांखे उहो मञणो आहे। जेकॾहिं न आहे मञणो त पोइ तव्हांजे ख़िलाफ़ गद्दारीअ जो मुक़दमो, ट्रीजन जो मुक़दमो थियणु घुरिजे आर्टिकल 6 में।
हाणे उसूलनि त हिनखे हिन ते कंटेम्प्ट बि लॻणु घुरिजे, हिन ते ट्रीजन जो बि, छाकाणि त तव्हां ॼाणी वाणी जॾहिं सबवर्ट था कयो, सेबुटाज था कयो, आइन जी तव्हां नाफ़रमानी था कयो, ॼाणी बुझी। स्पीकर साहिबु मञे थो त मूंखे करणु घुरिजे, पर मां छाकाणि त दोस्त आहियां इमरान ख़ान जो या हुनजो मां फॉलोअर आहियां, तंहिंजे करे मां न कंदुसि। सुवाल इहो न आहे त उहो इहो नथो चवे त मां छा करणु घुरिजे या छा करणु मूंखे आइन में जेका मौजूदा सूरत हाल आहे हुन में छा मूंखे इहो वोट ऑफ कॉन्फिडेंस करणु घुरिजे, इहो नथो चवे। उहो थो चवे त मां इन करे न कंदुसि छाकाणि त मां बेसिकली इमरान ख़ान जो जेको फॉलोअर आहियां। अच्छा, इहो जी जी शहाब साहब, अॼु जेके तव्हां तकरीरूं बि ॿुधियूं काफ़ी, जेके ट्रेजरी बेंचिस खां जेके तकरीरूं थियूं, फवाद चौधरी ऐं ॿियनि जेके तकरीरूं कयूं, उन में हुननि बाक़ाइदा टारगेट कयो सुप्रीम कोर्ट खे त भई उनजो छा वञे हिन मामले में, ही त पार्लियामेंट जो मामिलो आहे, उनखे डिसाइड करिणो आहे। ॾिसो, मसइलो इहो आहे त हिन वक़्तु जेका सूरत हाल मूंखे नज़र अचे थी त PTI ते उन्हनि माण्हुनि जो कब्ज़ो आहे जेके दरअसल PTI जा आहिनि ई कोन। फवाद चौधरी PTI जो को बुनियादी मेंबर न हुयो। तव्हांजो मखदूम साहिबु जेको आहे, शाह महमूद कुरैशी PTI जो बुनियादी मेंबर न हुयो। शेख रशीद त अॼु बि मेंबर कोन्हे। बाबर अवान उन्हनि जो कोन हो। बाबर अवान जेको आहे उन्हनि जो कोन्हे। इहे कंहिंजा माण्हू आहिनि, किथां अचनि था, किथे वञनि था, हिननि जो को दीन ईमान, को हिननि जो नज़रियो, को हिननि जो उसूल सभिनी खे ख़बर आहे छा आहे। हाणे इन्हनि माण्हुनि हाइजेक करे छॾियो आहे इमरान ख़ान जी सॼी सियासत खे, इवन पार्टीअ खे बि, ऐं इन्हनि माण्हुनि जो को स्टेक कोन्हे। इन्हनि इहे माण्हू त इलेक्शन बि कोन खटी सघंदा। बाबर अवान जी कहिड़ी हैसियत आहे मूंखे ॿुधायो। कल्ह जेको आहे ख़ुशामद कंदो हुयो ज़रदारी साहिब जी, उन हिनखे सेनेटर बणायो। उनखां पोइ उन सां दगा करे पोइ वरी आयो हाणे इमरान ख़ान ॾे। त हाणे ॻाल्हि आहे त इन्हनि माण्हुनि जे हथ में जिन जो को दीन ईमान, को हिननि जो उसूल, को हिननि जो ज़मीर कोन्हे। हाणे उन्हनि खे तो इमरान ख़ान उन्हनि जी सलाह ते थो हले, या त ईअं आहे त इमरान पाण उन्हनि जी सोच जे बिल्कुलु मुताबिक़ तो ज़िंदगी गुज़ारे, हमेशह गुज़ारी उन ईअं ई आहे ज़िंदगी, पंहिंजी मर्ज़ीअ सां। लाॾलो आहे, जीअं न ॿार हूंदा आहिनि लाॾला, चवंदा आहिनि कुझु बि थी पए मूंखे इहा शइ वठी ॾियो, मां इहा शइ मूंखे घुरिजे। पोइ लाॾलो आहे हुनखे जेको बि। हाणे तव्हां ॾिसो हुनजी अॼु ॾींहं ताईं जेके बि हुन ग़लति कम कया, सभिनी खे जेको आहे सो कानूनी तहफ़ुज़ ॾिनो वियो। ग़रीबनि जा घर ड्राथा विया, इस्लामाबाद में मिसकिननि जूं झुगियूं ड्राथियूं वयूं, हुनजो महल जेको आहे सुप्रीम कोर्ट बचायो। हाणे जॾहिं सुप्रीम कोर्ट बि इन मामलनि में हिनजी मदद कई त हाणे हुनखे सुप्रीम कोर्ट लाइ कहिड़ी इज़त हूंदी। पोइ सम्झे थो त जॾहिं मां दॿाउ विझंदुसि त मूंखे शायदि कोर्ट बि जेको आहे सो को न को कंसेशन कढी ॾींदी। त हाणे हिकिड़ी इंतिहाई मां सम्झां थो बदबूदार क़िस्म जी सियासत आहे हिनजी हिन वक़्तु। तव्हांखे छा थो लॻे तव्हांखे त हाणे इन सॼी सूरत हाल खां पोइ अदालत जो छा रवैयो हूंदो, या छा अदालत जो को हाणे किरदारु थी सघे थो, वरी ॿीहर इन मामले खे टेकअप करे सघे थी, छा थी सघे थो? ॾिसो, मसइलो इहो आहे त ज़ाहिर आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट त 100% थींदी, पर तव्हां जॾहिं सुप्रीम कोर्ट जे जजनि खे हर वक़्तु पिया जेको आहे सो सियासी झगड़नि में आणींदो त उन्हनि जो इज़त ऐं वक़ार बि त पोइ ज़ाहिर आहे दाव ते थो लॻी वञे न। हाणे त आम तौर ते त ही सुप्रीम कोर्ट खे घटि वधि था ॻाल्हाइनि। सुभाणे जॾहिं सुप्रीम कोर्ट में जॾहिं इहो मामिलो वेंदो, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जी प्रोसीडिंग थींदी, ऐं जेकॾहिं सज़ा थी अची वञे त वरी जेको आहे सॼो दॿाउ अची वेंदो सुप्रीम कोर्ट ते। छो त हिननि खे त का परवाह कोन्हे असद कैसर जी कहिड़ी औकात आहे छा, के नालो ॿुधो हिन माण्हू जो कॾहिं? इहे अलाए केरु आहिनि, किथां आया आहिनि, हिननि खे छो विहारियो वियो हुयो? न हिननि खे आइन जे लाइ को इज़त आहे, न हिननि खे जेको आहे सो कानून जे लाइ को एतिराम आहे, न हिननि खे सुप्रीम कोर्ट लाइ को रिगार्ड आहे। हिननि जी कहिड़ी हैसियत आहे? इहे वॾनि सीटुनि ते वेठा आहिनि, नंढड़ा माण्हू आहिनि। सुभाणे जेकॾहिं इहो जेल बि हलियो वियो त हू केयर छा थींदो? सुभाणे हिनखे सज़ा बि आई, पर हे टाइम गेन कंदा, ऐं हिन टाइम में हे जेको आहे सो पंहिंजी पूरी जेका इहा जेको नैरेटिव आहे उनखे माण्हुनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदा। नेगेटिवली हर मामले में माण्हुनि खे चवंदा त ॾिसो असां ज़ुल्म थो थिए, ऐं हे पोइ छिता थींदा, ऐं पोइ हे इदारनि खे बि ज़ाहिर आहे इन्वॉल्व करण जी कोशिशि कंदा। इमरान ख़ान जे लाइ त मां हाणे इहो बि चई सघां थो त हे
इन ॻाल्हि में बि ख़ुशि थींदो त भली मिलिट्री टेक ओवर करे, मार्शल लॉ लॻे, हे त हर हद क्रॉस करण लाइ तयारु आहे। ॿिए तरफ़ इहे बि ख़बरूं हलनि पियूं त कल्ह खां वठी हिन पंहिंजो अली ज़ैदीअ खे ऐं हिकिड़े ॿिए मिनिस्टर खे इस्टेब्लिशमेंट ॾे बि मोकिलियो आहे त तव्हां बेशक शहबाज़ शरीफ़ खे प्राइम मिनिस्टर न कयो, तव्हां असांजे ख़िलाफ़ केस न दाख़िल कयो ऐं तव्हां इलेक्शन करायो, असां इहो जेको आहे वोट ऑफ नो कॉन्फिडेंस करण लाइ तयारु आहियूं। पर होॾां को हुननि खे जवाबु न मिलियो आहे, तंहिं करे छिता थिया आहिनि। ठीकु आहे जी। जेको एनआरओ हे पोइ चवे त मूंखां हो घुरनि था अपोज़िशन वारा, ऐं अपोज़िशन ते हमेशह इल्ज़ाम लॻाईंदो त एनआरओ जी पैदावार आहिनि, हाणे उहो ई शख़्स जेको आहे पाण एनआरओ थो ॻोल्हे पंहिंजे लाइ। बिल्कुलु इहो त मकाफ़ात अमल। ठीकु साईं, वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक तां वापसि अची वरी पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं। असां सां गॾु रहिजो। वठूं था मुख़्तसिर ब्रेक।